हिकिड़े वापारी वटि हिकिड़ो गॾो हूंदो हुयो ऐं हिकु घोड़ो हूंदो हुयुसि। हीउ जॾहिं बि पंहिंजे वापार जो सामान कंहिं शहर में खणी वेंदो हुयो त कुझु सामान गॾ ते रखंदो हुयो ऐं कुझु सामान घोड़े ते रखंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं हिन कुझु सामान गॾ ते ऐं कुझु घोड़े ते रखी ऐं ॿिन्ही खे काए शहर जे तरफ़ वधणु लॻो त इतफ़ाक़ सां गॾो बीमार हुयो। गॾ घोड़े खे चयो त यार मां बीमार थी पियो आहियां, मुंहिंजी तबियत सही न आहे, मां एतिरो भार नथो खणी सघां, जेकॾहिं तूं मूं ते महिरबानी करीं त कुझु मुंहिंजो वज़न पंहिंजो पाण ते रख। घोड़े हिनखे पंहिंजे गुरूर ऐं तकबर में अची ऐं इनकार करे छॾियो। कुझु वक़्तु अॻिते हलिया, गॾ हिकु दफ़ो ॿीहर हिनखे इलाज कया त मुंहिंजी तबियत बिल्कुलु बि सही न आहे ऐं मां भार जो वज़न नथो बर्दाश्त करे सघां पियो ऐं पाण हमेशह गॾु रहिया आहियूं, गॾु खाधो आहे, हिकिड़े ई मालिक जा आहियूं, हिकिड़े घर में रहूं था, मूं ते महिरबानी कर ऐं कुझु भार मूंखां वठि। बहरहाल घोड़े हिनखे मुकमिल तौरु इनकार करे छॾियो। गॾ कूड़ न पियो ॻाल्हाए, गॾ जी वाक़ई तबियत ख़राबु हुई। जॾहिं कुझु अॻिते हलिया त गॾ बेसाहो थी किरी पियो। जॾहिं मालिक ॾिठो त विच सफ़र में गॾ किरी पियो आहे, जॾहिं त गॾ ते वज़न बि हुयो, भार बि हुयो ऐं उहो सामान शहर में पहुचाइणो आहे, त उन मालिक छा कयो, जेको बि गॾ ते वज़न हुयो, जेको बि भार रखियल हुओ, उहो सॼो जो सॼो खणी ऐं हिन घोड़े ते रखी छॾियो। हाणे घोड़े ते मुकमिल भार अची वियो ऐं गॾ आजो थी वियो। घोड़े सोचियो त जेकॾहिं मां गॾ जी मदद कयां हा, गॾ जी ॻाल्हि मञां त शायदि हीउ वक़्तु मूं ते न अचे हा जो डबल भार मूंखे खणणो पए हा। सो दोस्तो, सियाणनि हमेशह चयो आहे त मुश्किल वक़्त में ॿियनि जी मदद कंदा कयो। अहिड़े नमूने जेकॾहिं असां ॿियनि जी मदद कंदासीं त असां हिकिड़ो सुठो मुआशिरो जोड़े सघूं था। जेकॾहिं असां हिक ॿिए जी मदद न कंदासीं त असां मां को बि सही तरह महफ़ूज़ न रहंदो।